अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। साइंस जो शऊर रखंदड़ ख़ूबसूरत लेखक शफ़ी मोहम्मद हिंगोर जे लाॾाणे ते खेसि भेटाउनि जा गुलाब अछूं था। शफ़ी मोहम्मद हिंगोर जो तारुफ़ लिखंदे नामियारो लेखक ऐं भिटाई जो पारखू उस्ताद लगारी लिखे थो। शफ़ी मोहम्मद वल्द मेहरू ख़ान ज़ात हिंगोर जो पाड़ो ईसाणी 25 जनवरी साल 1958 ते ॻोठ मोहम्मद मूसा हिंगोर जे तालके खिपरे ज़िले सांगड़ में पैदा थियो। 5 दर्जा सिंधी जा प्राइमरी स्कूल गाज़ी ख़ान हिंगोर जे मां पास कयाई। मिडल गवर्नमेंट हाई स्कूल हथुंगे ऐं मैट्रिक नेशनल इस्लामिया हाई स्कूल खिपरे मां साल 1973 में पास कयाई। इंटर साइंस 1975 में ऐं BA 1978 में गवर्नमेंट डिग्री कॉलेज सांगड़ मां मुकमल कयाई। डिप्लोमा केमिकल गवर्नमेंट हबीब कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी नवाबशाह मां 1980 में ऐं BE केमिकल इंजीनियरिंग दाऊद कॉलेज कराची मां साल 1986 में हासिल कयाई। सर्विस में सभ खां अवल केक एंड ऑयल मिल नवाबशाह में 1980 में कुछ महीने लाइ कमु कयाई। उन बाद ऑफिस असिस्टेंट तौरु सिहत खाते सिंध सेक्रेटरीट कराची में तक़रीबन 10 महीना कमु कंदो रहियो। 1981 खां 1995 ताईं प्रोडक्शन डिपार्टमेंट ऐं आख़िर में वरी डिप्टी मैनेजर प्रोडक्शन जे उहिदे ते नेशनल फाइबर्स लिमिटेड कराची में कमु कयाई। 1995 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे टेक्निकल एजुकेशन में लेक्चरार तौरु गवर्नमेंट हबीब कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी नवाबशाह में मुक़ररु थियो। 1997 जे आख़िर धारे कराची डिवीज़न ऑफिस में असिस्टेंट टेक्निकल एजुकेशन ऑफिसर तौरु ज़िम्मेवारियूं संभालियाई। साल 2000 ईस्वी में गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी कराची में लेक्चरार मुक़ररु थियो। 2003 ईस्वी खां गवर्नमेंट मोनो टेक्निकल इंस्टीट्यूट खिपरो में लेक्चरार तौरु कमु कयाई। साल 2006 खां मोनो टेक्निकल इंस्टीट्यूट खिपरो में प्रिंसिपाल तौरु ज़िम्मेवारियूं संभालींदो रहियो। अहिड़ी रीति 24 जनवरी साल 2018 ते बाक़ाइदा रिटायर थियो। पाण वॾे अरसे खां इल्मु अदब सां चाह रखंदड़ हुयो। साइंसी अदब खां वेंदे आलमी अदब ताईं ऐं ॿाराणी अदब खां वठी अदब ताईं हर हिकु मौज़ू ते सुठी ॼाण रखंदड़ हो। हुन जो पसंदीदा मौज़ू अप्लाइड साइंस हो। हुन जो ताज़ो शाया थियल किताब मुस्तक़बिल जो ॿारणु हाइड्रोजन गैस आहे। वण ऐं ॿूटा पोखण ऐं उहे मुफ़्त में विरहाइण जो अमली जज़्बो रखंदो हो। ताज़ो ई समाजी उणाइनि ते कलम खयाई। तनक़ीदी तइमीरी इस्लाही ऐं मयारी रुख खां घणो कुझु लिखी वरिताई। पाण इस्लाही शार्ट स्टोरियूं लिखंदड़ तौरु उभरी अॻिते आयो। ॾुथ जे मौज़ू ते लिखियल किताब ॾुथ ऐं ॾोथी मसवदे जी सूरत में तयारु थियल मौजूदु आहे। साईं शफ़ी मोहम्मद हिंगोर जो 4 मई ते सूमर जे ॾींहुं 68 सालनि जी जमार में लाॾाणो करे वियो। मथसि अलाह पाक जूं रहमतूं हुजनि। नौजवान हलीम मगरियो लिखे थो, कुझु बि थिए हफ़्ते में 2 भेरा फ़ोन ज़रूरु कंदो। इंतिहाई शफ़ीक़ लहजे में ख़ैर आफ़ियत पुछंदो। धंधो धाड़ी कीअं आहे, कराची आहीं या ॻोठ पढ़ी छा पियो। ख़्यालु रखिजांइ पंहिंजो अजगर वॾा आहिनि। असीं पंहिंजो वारो वॼाए आयासीं, हाणे अव्हां आहियो। अलाह हाणे उहो सभु कुझु केरु पुछंदो। ॾढ केरु ॾींदो, लोक चवणियुनि जो ऑपरेशन केरु कंदो। अछड़ो थर तालके खिपरे जे ॻोठ ईसाणी हिंगोर जो जी कंधी ते जनम वठंदड़ साइंसी शऊर रखंदड़ ताज़ो हाइड्रोजन मुस्तक़बिल जो ॿारणु किताब जो लेखक बहितरीनु कहाणीकार अदब दोस्त इंसान साईं शफ़ी हिंगोर जो हमेशह लाइ मोकिलाए वियो। निहाल वाधवाणी लिखियो, अछड़ो थर तालको खिपरो जे ॻोठ ईसाणी हिंगोर जी कंधी ते जनम वठंदड़ साइंसी शऊर रखंदड़ ताज़ो हाइड्रोजन मुस्तक़बिल जो ॿारणु किताब जो लेखक शफ़ी हिंगोर जो विछड़ी वियो। साईं शफ़ी सां गॾु आउं कराची आयुसि। मूंखे पूरी कराची खां वाक़ुफ़ु करायाई। मुख़्तलिफ़ अदबी मेलनि सरगर्मियुनि सिंधी अदबी संगत सचल ॻोठ जो मेंबर खां उहिदे ताईं पहुचाइण, पंहिंजे घर में रिहाइश ॾियणु, यूनिवर्सिटी में दाख़िला वठण लाइ हिमथाइण खां वठी हर वक़्तु मददगार रहियो। नेठि ज़िंदगी बेवफ़ा निकिती ऐं हूअ हमेशह लाइ मोकिलाए वियो। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़
सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़छ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।